सजणो अस्सलाम वालेकुम। सुर रामकलीअ जो पहिरियों बैत डॉक्टर बलोच जे रिसाले मां दोस्तनि जे हुज़ूर में पेश थो कयां। फरमायाऊं त तूं साईं फरमायो, जोगिड़ा जहान में नूरी ऐं नारी, बरी जिन बारी आऊं न जींदी उनरी। साईं हिन बैत में नूरी ऐं नारी लफ़्ज़नि ते मुख़्तलिफ़ आलमनि जा मुख़्तलिफ़ ख़याल ऐं आरा आहिनि। बदर अबड़ो चवे थो त किन मुहक़क़नि नूरी ऐं नारीअ जी माना बेश्ती ऐं दोज़खी कढी आहे, त पोइ शाह साहिबु नारी यानी दोज़खी या जहनमी योगियनि जे लाइ इहो कीअं फरमाईंदो त आऊं न जींदी उन रे। ऐं बदर साहिब जो ख़्यालु आहे त नूरीअ मां मुराद मुस्लमान फ़क़ीर ऐं नारीअ मां मुराद हिंदू सन्यासी आहिनि। छो त हिंदू सन्यासी पूॼा पाठ महिल बि बाहि जो मच ॿारींदा आहिनि, जंहिंखे हू अग्निकुंड चवंदा आहिनि। जॾहिं त स्वर्गवासी कल्याण आॾवाणी हिकु ॿिए बैत जे हिन बैत जी ॿी सिट में ॿरी जिन ॿारी जी तशरीह कंदे चवनि था त ॿरी जी माना आहे रोशन थियणु, इश्क जी बाहि जो रोशन थियणु, ऐं ॿारी जी माना टोली जमायत जोगियनि जी जिन जा मुंहं चमकनि पिया ऐं आऊं उन्हनि खां सवाइ जी न सघंदुसि। त पोइ वाज़े थो थिए त शाह साईं उन्हनि ॿिन्ही क़िस्म जे जोगियनि लाइ चवनि था त उन्हनि नूरी ऐं नारी जिन पंहिंजो पाण खे महबूब हक़ीक़ी जे राह में ॿारे ॿियनि लाइ रोशनी कई आहे, ऐं उन्हनि खां सवाइ रही न सघंदुसि। जिन पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशनि ते क़ाबू पातो त गोया हुननि पंहिंजो पाण खे जलाए ॿियनि लाइ रोशनी कई आहे। जीअं लतीफ़